मूंखे माफ़ कर मुंहिंजा भाउ। मां तुंहिंजे दुश्मन खे अञा ताईं ज़ाहिर न आहियां करे सघियो। दुश्मन खे ज़ाहिर न करे सघियो या तव्हां उन्हनि खे ॼाणी वाणी डर पिया ॾियो? मां तुंहिंजे दुश्मन खे डर ॾींदुसि? मां जंहिं ॾींहुं उहे मुंहिंजे साम्हूं ज़ाहिर थी विया न, उन्हनि खे मौत जो मज़ो चखाईंदुसि। त जॾहिं चकर खान मूंखां हक़ीक़तूं मालूम करे वापसि वरंदो त उहो रूंडे जाबर ऐं हसीना बेगम खां इन मुतलिक़ सवाल पुछंदो ऐं पोइ हू परेशान थी पंहिंजो साहु मुठ में कंदा ऐं वरी पोइ हिकु नए कूड़ जी तलाश कंदा ऐं हो ख़ौफ़ जो शिकार थियण खां पोइ का न का ग़लती ज़रूरु कंदा ऐं मूंखे सिर्फ़ु उन्हनि जी उनजी ग़लती करण जो ई इंतज़ारु। जंहिं ॾींहुं अदा रावल जा दुश्मन ज़ाहिर थिया, उन्हनि खे मां मारींदुसि कोन, बल्कि हुननि जूं टंगो गोॾनि ताईं कटींदुसि, हुननि जूं ॿाहूं धुन ताईं कटींदुसि ऐं हुननि जी ज़बान काकड़े मां कढी ॻीचीअ सां वेड़े छॾींदुसि।